बारकत प्यारा दोस्तों, तव्हां सभिनी खे असां गुनाहगारनि जी तरफ़ां सुबुह जो सलाम। जीअं त साईं हाजी बख्शल सुणे जो शाइर पढ़ंदो असांजो वाल साहब मौलवी नियाज़ हुसैन लाखिर साहब, तव्हां सभिनी दोस्तनि प्यारनि खे दिलि सां अपील आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। तव्हां प्यारनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे असांजे वीडियो खे मुकमल ॾिसंदा। महिरबानी। शाह तुझे शान जो बेहद आहे बयान, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। शाहिद आ कुरान। आदम खां अॻु कुन फयकून ऐं न हुयो को इंसान। आदम अञा मिटीअ मां जॾहिं जुड़ियो थे बिजवान। अल्लाह ॾिनो मुहम्मद खे सिकम जारां शान। नबीअ जे नूर मां पैदा थियो सारो हीउ जहान। साईं बख्शल कर शुकरान जो भूरल भाग में आयो। मुहम्मद तुंहिंजे मुहबत में मुल्क सॼो मस्तान। क़ुरान सॼो सिक में सारो आहे बयान। फकान काब कौसैन औ अदना, अञा सरस चवां तुंहिंजो शान। ॿुधां ॾिसां न ॾेह में तो जहिड़ो तूं नूरी नूर निशान। रब हबली उमतीअ जो शल शरफ बख़्शी शान। साईं बख्शल खे ॾिनई ईमान जो मरण वेले मुहम्मदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जे अथई बि शौक़ ज़ात जो त मिले पाक अल्लाह। त करे बि साफ़ ज़मीन खे सुहिणो हर हलाए। विझी बि बिजो इस्म ज़ात जो लोढ़ो कॾहिं न लाहे। पाणी पियारी सिपिरत मंझां संझे ऐं तस्बाह। खणी बि ॾाठो शरीयत जो लुई सधूं सभु लाहे। आणे बुहारो कलमे जो पिड़ सॼण तूं ठाहे। अल्लाह बि ज़िक्र लाहे तत्मइनुल क़ुलूब संगईहे तूं गाहे। साईं बख्शल अहिड़ी राह जो कॾहिं खुटंदई की न की। सुभान अल्लाह, अल्लाह अल्लाह। सुभान अल्लाह।